ही बाज़ार, ही गटियूं, ही रोड, ही रस्ता, हितां हज़ारे माण्हू रोज़ गुज़रनि था, पर छा उन्हनि खे साफ़ पाणी, बहितरीन सफ़ाई, नेकाल जो मुनासिब निज़ाम ऐं महफ़ूज़ रस्ता मिलनि था? मक़ामी हुकूमतनि जी ज़िम्मेवारी आहे त शहरियुनि खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम कनि। सवाल इहो आहे त छा उहे पंहिंजी ज़िम्मेवारी निभाए रहिया आहिनि? अॼु असीं उन ई हवाले सां शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में निकिता आहियूं त जीअं शहरियुनि, चूंडियल नुमाइंदनि ऐं अमलदारनि खां सिधो संऊं पुछी सघूं त आख़िर मसइलो छा आहे, उन जो हल कीअं निकिरंदो। नाज़रीन, असां हिन वक़्तु टंडे मोहम्मद ख़ान जे वाहिद तफ़री गाह मीर ग़ुलाम अली पार्क में मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसी सघो था त हिन पार्क जी मुकमल तौर ते ज़बून हाली जो शिकार आहे। मुंहिंजे पोयां जेको आहे बहितरीन शावन निमा हिकु ख़ूबसूरत गुलदस्तो ठहियल हो, जंहिंजी म्यूनसिपल इंतिज़ामिया जी नाअहली सबबु ही मुकमल तौर ते ज़बून हाल जो शिकार थी वियो आहे। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हीअ जेको हिन पार्क जी जेकी वॉकिंग ट्रैक आहे, जंहिं ते सिहतमंद टंडे मोहम्मद ख़ान जो ग्रुप हिते सुबुह साण जेके टंडे मोहम्मद ख़ान जा रहवासी आहिनि उहे हिते वॉक कंदा आहिनि, पर हिन ज़बून हाल ऐं वॉकिंग ट्रैकनि जी अहिड़ी हालत सबबु केतिरा ई जेके सिहतमंद ग्रुप जा जेके माण्हू आहिनि जेके सुबुह जो हिते वॉक कनि था, उहे हिते किरी ज़ख़्मी थी चुका आहिनि। पर उन बावजूद हिन टंडे मोहम्मद ख़ान जी म्यूनसिपल इंतिज़ामिया जे कन ते जूं बि नथी सुरे। उनखां अलावा आउं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन टंडे मोहम्मद ख़ान जे वाहिद तफ़री गाह में ऐं पार्क में मौजूदु जेके बेंचूं आहिनि उहे बि मुकमल तौर ते टुटी वियूं आहिनि। उनखां अलावा हिते जेके नंढनि ॿारनि जे इंजॉयमेंट लाइ झूला लॻल हुआ उहे बि मुकमल तौर ते ज़बून हाल जो शिकार आहिनि। हिन पार्क जी अहिड़ी सूरत हाल ते टंडे मोहम्मद ख़ान जे शहरी ही सख़्तु एहतजाज बि कयो आहे। उन्हनि जो मुतालबो आहे त टंडे मोहम्मद ख़ान जे शहर जो ही जेको वाहिद तफ़री गाह आहे मीर ग़ुलाम अली पार्क, इन जी नए सर तइमीर कराई वञे। जेके बि ही गुलदस्तो टुटल आहे, उनखां अलावा वॉकिंग ट्रैक जी अहिड़ी ज़बून हाल लॻो पियो आहे, झूला टुटल आहिनि ऐं उनखां अलावा जेके वेहण लाइ हिते बेंचूं रखियल आहिनि उहे टुटल आहिनि। उन्हनि जी फौरी तौर ते नए सर तइमीरात कराई वञे, उन्हनि खे ठारायो वञे। इलाइक़े जी आवाम जी दहां कूकनि बावजूद शहरी इलाइक़ो खंडरात जो ॾेख ॾिए थो। इलाइक़े में बुनियादी सहूलियतनि जी खोट बाबति सिविल सोसाइटी जे अॻवान डॉक्टर GM गुल WTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ड्रेनेज तमामु सम्झां थो 50 साल पुराणो आहे, जेको हंधा हंधा टुटल आहे। जेको ड्रेनेज जो पाणी टुटल पाइप ऐं वाटर सप्लाई टुटल पाइप उहो मिक्स पाणी थी करे शहरनि ताईं फिरी सिरी पहुचे थो। बहिराणे पाणी वारी स्कीम आहे। डॉक्टर तव्हांखे ॿुधाइनि केतिरियूं बीमारियूं, चमड़ी जूं, साह जूं, पेट जूं केतिरियूं बीमारियूं थींदियूं हूंदियूं, जिन मां माना असांजो सॼो शहर सफ़र कंदो हूंदो। ऐं माण्हू बि असांजा जेके आहिनि उहो सवाल जवाब नथा कनि त बाबा हेड़े सूरनि में असीं आहियूं, गंदगी जो पाणी थो मिले, सफ़ाई कोन थी थिए, ड्रेनेज टुटा पिया आहिनि ऐं हालत आहे नालियूं पड़ी पियूं आहिनि ऐं माना लफ़्ज़ न आहिनि जेके मज़म्मत जोगा जेके ॻाल्हायूं त माना असां सां ही जुठ छो आहे, जॾहिं त इलाही वक़्तु जेको आहे हिकिड़ी ई हुकुमरान धुर रहे थी। ऐं आउं सम्झां थो जेका मौजूदा हुकूमत आहे पीपल पार्टी 18 साल थी विया आहिनि, पर ताहाल अॼु ॾींहुं ताईं बि असांजो नेकासी जो माना ड्रेनेज सिस्टम तबाह ऐं बर्बादु आहे ऐं वाटर सप्लाई निज़ाम जेको आहे उहो तबाह ऐं बर्बादु आहे। 19 वार्डनि ते मुश्तमिल सिंध जी शाहूकार बणियल म्यूनसिपल कमेटी आवाम जे मसइलनि खे केतिरे क़दुरु हल कराए सघी आहे। हर वारे साॻी चहिरा ऐं साॻी मसइला हल न थियण बाबति अपोज़िशन जो किरदारु अदा कंदड़ अॻूणे ज़िले नायब नाज़िम सिंध पब्लिक पार्टी जे सरबराह पीर इशफ़ाक़ जान सरंदी WTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त टंडो मोहम्मद ख़ान जा मसइला त कई आहिनि, पर ख़ासि तौर ते ड्रेनेज जा, सेवरेज जा, रस्ता रोडनि, इहे त अहम असूल आहिनि। सफ़ाई सुथराई आहे त इहे अहम मसइलनि में शामिलु आहिनि। रोज़ घोड़ा घोड़ा लॻी पई आहे, वाटर सप्लाई नाकार आहे, ड्रेनेज नाकार आहे। उन खां पोइ रस्ता रोड जेके शहर जा आहिनि उन जी हालत तव्हां ॾिसो, ख़ासि तौर ते अंदरि महलनि जा रस्ता उजड़िया पिया आहिनि। शहर जो मेन रोड जेको आहे जेको ईदगाह या मीर ग़ुलाम अली पार्क रोड, इहो ई शहर में हिकिड़ो फज़ीलत वारो रस्तो हूंदो हो जंहिंसां माण्हू हिते ईंदो त महसूसु थींदो त हा को रोड ठहियलु आहे। उन जो हींअर हिकिड़ो अछो मुंहुं करे छॾियो अथनि। 3 करोड़ खां मथे जी बजट आहे महाना म्यूनसिपल कमेटी जी। 88 खां वठी हेसि ताईं साॻियनि माण्हुनि जी हुकूमत, साॻी पार्टी जी हुकूमत, साॻियनि माण्हुनि जी हुकूमत, जंहिंमें वफ़ाक़ी मिनिस्ट्रियूं बि मिलियूं आहिनि, सूबाई मिनिस्ट्रियूं बि मिलियूं आहिनि टंडो मोहम्मद ख़ान खे। हिते जा ज़िलनि जा चेयरमैन, हिते जा म्यूनसिपल कमेटियुनि जा चेयरमैन, हिते जा MP, हिते जा MN, मुसलसल जिन खे सूबाई हुकूमतूं बि आहिनि, वफ़ाक़ी हुकूमतूं बि मिलियूं आहिनि।
हेतिरो शहर त आहे टंडो मोहम्मद ख़ान, हेतिरो शहर जंहिंजी हालति छा आहे। हेतिरो टंडो मोहम्मद ख़ान 40 साल गुज़री विया आहिनि, इक़्तिदार में रहिया आहिनि, बादशाह त पर बहरहाल त हेतिरे बादशाही ज़ोर तव्हांखे केतिरो मिलियो आहे, बादशाह थी तव्हां इन इलाइक़े जा आहियो। तव्हां खां टंडो मोहम्मद ख़ान शहर जा मामूली नंढड़ा मसइला तव्हांखा हल कोन थिया आहिनि। रोज़गार, तइलीम, सिहत, अमन अमान, पुलिस जो निज़ाम, रेवेन्यू जो, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जो, उहो त असीं उनजी त ॻाल्हि ई कोन था करियूं। पर हींअर जेको जंहिं ते ख़ासि तौर ते जेको रोज़मर्रा जी माण्हू खे तकलीफ़ थी थिए, आमदरफ़्त में तकलीफ़ थी थिए, त उहो ड्रेनेज आहे, सेवरेज आहे, रस्ता रोड आहिनि, घटि में घटि उन्हनि खे त तव्हां ठीकु करे रखो। क़ुर शरीफ़ जो फ़ैसिलो आहे, ऐं पंहिंजी ॻाल्हि कोन थो करियां त जहिड़ी अवाम हूंदी ओड़ा हुकुमरान हूंदा, ऐं क़ौम जे इन मामलनि ते, अहिड़नि मसइलनि ते ख़ामोश आहे, अवाम ख़ामोश आहे, त सम्झो त उहो ख़ुदि इन जा सहूलियतकार थिया। उहे इन ज़्यादती में या नाइंसाफ़ी में या इन नाअहली में या इन करप्शन में, बदउनवानी में सम्झो अवाम पाण शामिल आहे। टंडो मोहम्मद ख़ान जे शहरी इलाइक़े जा मुख्य रोड रस्ता इस्फाल्ट रोड तौरु ठाहिया विया आहिनि, त वरी शहर जे केतिरनि ई इलाइक़नि में वाटर सप्लाई जूं लाइनूं विछाए तरक़ियाती कम कराए विया आहिनि। ड्रेनेज जे नाकारा सिस्टम ऐं ॿियनि मसइलनि जे हल बाबति सवालनि जे जवाबनि में म्यूनिसिपल कमेटी जे चूंडियल चेयरमैन सैयद शाहनवाज़ शाह बुखारी ऐं म्यूनिसिपल कमेटी जे CMO एजाज़ मल्ला WTN न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त सभ खां पहिरियों तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेका म्यूनिसिपल कमेटी टंडो मोहम्मद ख़ान जी बजट आहे, उहा हिते असां वटि के म्यूनिसिपल में डेवलपमेंट जा पैसा कोन था अचनि। इहे सिर्फ़ु पघार, पेंशन ऐं जेके असांजियूं आहिनि स्कीम्स, उन्हनि खे मेंटेन करण जा पैसा था अचनि। का बि नई स्कीम असां वटि मौजूदु कोन्हे का। सभु जेके इन से अराउंड 50 साल पुराणियूं स्कीम्स आहिनि, जिन खे असीं मेंटेन करे हलायूं था। इन खां वधीक पघारूं जेके अचनि थियूं, उन्हनि जा पैसा पूरा कोन था अचनि। उन्हनि में ई असीं जेके शयूं हींअर बि जेके गवर्नमेंट पैसा पघार वधाई आहे, उन में अञा ताणी का बि वाधि कोन्हे आई। त इंशाअल्लाह उमेदु आहे सिंध गवर्नमेंट ऐं साईं मुराद अली शाह इन में जल्दी असांजी हेल्प कंदा ऐं असांजो मसइलो हल थींदो। साईं, शहर सॼे में रोडनि रस्तनि ते गंदो पाणी बीठो आहे, किचरनि जा ढेर लॻा पिया आहिनि, सैनिटरी वर्कर आख़िर किथे आहिनि, छो कमु नथा कनि, माण्हुनि जूं दाऊं आहिनि। अदा इहे शिकायतूं तुंहिंजूं अॼु खां 6 साल पहिरियों ॾाढी जाइज़ हुयूं, पर हाणे जेके आहिनि से अॼु शहर में रोड बि सॼो नओं थी चुको आहे, सॼे शहर जो तक़रीबन, ऐं असांजा सैनिटरी वर्कर कमु बि कनि पिया। जेके पीढ़ियूं आहिनि जिन ते अॼु खां 30 साल पुराणो किचिरो अचे थो शहर जो, उहे त आहिनि, बाक़ी नई पीढ़ी का बि कोन्हे का। शहर में डेली बुनियादुनि ते सफ़ाई थिए थी। वाटर सप्लाई जे पाणी लाइ बि माण्हुनि जूं दाऊं आहिनि, त उन में गंदो पाणी पियो अचे, नालियूं जेके आहिनि घटनि जूं उहे बि मिली वियूं आहिनि। उन वाटर सप्लाई त हींअर असां हिस्ताणी मुंहिंजे ई रुॻो हिन 4 सालनि में तक़रीबन 33,000 फीट नऊं पाइप लाइन हणायो आहे। हींअर बि वाटर सप्लाई ते कमु हले पियो असांजो। लाइट न आहे, तव्हांखे ख़बर आहे, 19-20 कलाक लोड शेडिंग आहे। उनमें कोशिशि करियूं था जेतिरो मैसर करे सघूं उहो करियूं। माण्हुनि जो इहो बि चवणु आहे त जॾहिं MPA जा बंगला या इस्पतालूं या जेके MNA जा बंगला आहिनि, उहे एक्सप्रेस लाइट ते थी सघनि था, त पोइ ही वाटर सप्लाई स्कीमूं छो न, आख़िर छा वजह? कहिड़े MPA जो बंगलो एक्सप्रेस आहे मूंखे हिन बारे में इल्मु कोन्हे को। त मुंहिंजे घर बि 19 कलाक लाइट कोन्हे का। ऐं शहर जो चेयरमैन आहियां, ऐं MPA साहिबु मुंहिंजो ई असांजो पंहिंजो आहे, त मूंखे ख़बर आहे उते बि एक्सप्रेस लाइट कोन्हे का। MPA साहिबु कंहिं वटि बि एक्सप्रेस लाइट कोन्हे का। एक्सप्रेस लाइट हुजण सां त को फ़र्क़ु बि कोन थो पए असांजी वाटर सप्लाई स्कीम में। तव्हां वाटर सप्लाई स्कीम थी वाटर सप्लाई कराए छॾियो एक्सप्रेस लाइन, शहर में लाइट न हूंदी त पाणी किथां पुॼंदो? त 18 घंटा लाइट कान्हे। पोइ हिन जे तंहिं हाणे MP साहिब जे कोटा मां हिकिड़ा पैसा थिया आहिनि, जेके एनटेक ते जेके असांजो सोलर सिस्टम वग़ैरह थींदो अनक़रीब इनशाला हुनजी वेनाइटी वग़ैरह थी वेंदी। ऐं पाणी जो बि एक्चुअल में असांजूं स्कीमूं वग़ैरह मोटर वग़ैरह सही आहिनि, पर मेन मसइलो आहे लाइट जो। 18 घंटा लाइट कान्हे, पर तंहिं हूंदे हुनजो हल इनशाला ईअं सम्झो NIT थी वियो, माना एनटेक ते सोलर सिस्टम थी वेंदो। ॿियो अर्ज़ु आहे त ड्रेनेज वग़ैरह अंडरग्राउंड जेकी बि असांजी आहे, उहा पंहिंजी लाइफ माना पंहिंजो पीरियड पूरो करे वई आहे। माना ईअं सम्झो त सफ़ा ख़तमु आहे, पर तंहिं हूंदे बि असां हलायूं था। उनजो बि CM सिद्दके असांजे MP साहिबनि असां पाण गवर्नमेंट जे हिसाब सां लिखियो आहे, उहो बि थी वेंदो। ऐं ॿियो असां 125 सैनिटरी वर्कर के वीचारा डेथ थी विया आहिनि, कंहिंजी रिटायरमेंट थी विया, उहो असां गवर्नमेंट खे एक्सचेंज लाइ लिखियो आहे त असांखे मंज़ूरी हुजे त असां सैनिटरी वर्करनि जी अपॉइंटमेंट कयूं। सो इन जे करे थोरो घणो पर बाक़ी तंहिं हूंदे बि असांजो डेली बेसिस ते ड्रेनेज वग़ैरह डीस्लेडिंग थी या गार्बेज थी, उहो असां प्रॉपर तरीक़े सां करायूं था, पर अञा वधीक इनशाला सां शहरियुनि तरफ़ां रड़ियूं आहिनि त किचिरो नथो खयो वञे। आख़िर किचिरो पाण वटि टंडे मोहम्मद ख़ान सिटी में म्यूनिसिपल कमेटी में जेकी हद आहे, उन में केतिरो किचिरो केतिरनि टननि में हिते पैदा थो थिए ऐं केतिरो खजे थो रोज़ानो? बिल्कुलु तव्हां सही था चओ। असां वटि 4 चिंकियूं आहिनि,
हिकु ट्रैक्टर ट्राली आहे तक़रीबन ईअं सम्झो त टननि जे हिसाब सां आहे, 40-50 टन खां में बि अञा मथे हुजे। असांजी डंपिंग पॉइंट आहे ॿाहिरि, उते असां डेली बेसिस ते उतां हितां लोडिंग करे रखंदा आहियूं ऐं अला कंदो इनशा ताला बहितरी थी वेंदी। टनमोहन खान जे शहरी इलाइक़े में चूंडियल अवामी नुमाइंदनि शहर जा बुनियादी मसइला अवामी मफ़ादनि ते हल थियण ऐं शहरी हल्कनि जे तरफ़ां उनखे रद्द करे बुनियादी सहूलियतनि जी खोट जा सबब ज़ाहिर करे पंहिंजो अलॻि अलॻि मौक़िफ़ ज़ाहिर कयो आहे। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त टनमोहन खान सिंध जे क़दीम इलाइक़नि सां सक़ाफ़ती हुनर अजरक सादी जे नाले में दुनिया जे अंदरि पंहिंजो अलॻि मुक़ाम रखण बावजूदि सहूलियतनि खां महरूम शहरी इलाइक़ो हुजण ताईं महदूद आहे, जंहिं तरफ़ सिंध हुकूमत खे ख़ुसूसी तौर तवजा ॾियणु घुरिजे त जीअं शहर अंदरि ड्रेनेज सेवरेज समेत बुनियादी सहूलियतूं आवाम खे मुयसरु थी सघनि। जी बिल्कुलु, तव्हां सॼे शहर टंडे मोहम्मद खान म्यूनिसिपल कमेटी जे ओणी वार्डनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि कालोनियुनि जी हालति ॾिठी, उन ई हवाले सां असां शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल कई, जिन जो चवणु हो त शहर जी जेके ओणी वार्ड आहिनि उन्हनि में रोड रस्ता ज़बून हाल आहिनि, उन ई खां अलावा ज़बून हाल ड्रेनेज सिस्टम आहे जंहिंजे करे केतिरियूं ई बीमारियुनि जनम वरितो आहे। उन ई हवाले सां असां टंडे मोहम्मद खान म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन सैयद शाहनवाज शाह बुखारी ऐं म्यूनिसिपल कमेटी जे CMO एजाज़ मला सां बि मौक़िफ़ वरितो, जंहिंजो पिणु इहो चवणु आहे त नयूं स्कीमूं असां आंदियूं आहिनि ऐं त जीअं ड्रेनेज सिस्टम खे बहितर बणाए सघिजे। साहिल अयाज़, WTA न्यूज़, टंडे मोहम्मद खान।